Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. वफाकी काबीना जिनसी ज़्यादती केसिस में जवाबदारन जी सज़ा लाइ सिफारिशुन जी मंजूरी रही छड़ी। इजलास दौरान अक्सर काबीना मेंबर्स तरफा जवाबदारन लाइ फाही जी सज़ा के कानून में शामिल करण जो मुतालबो। वज़ीर आज़म इमरान खान तरफा जिनसी ज़्यादती के केसिस लाइ जल्द कानून साज़ी जी हिदायत। कानूनी टीम एंटी रेप ऑर्डिनेंस जो मुसविदो तैयार करे वरितो। काबीना के इजलास दौरान ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म चयो त मुतासिर औरतुनि ऐं ॿारनि जी सुञाणप खे तहफ़ुज़ ॾियण लाइ ख़ुसूसी ख़्याल रखियो वेंदो। अहिड़ो कानून आंदो वञे त जीअं मुतासिर ॿार ऐं औरतूं बिना कंहिं ख़ौफ़ जे शिकायत दाख़िल कराए सघनि। सखर में कैनाल से किनारन का कब्जा छॾाइण दौरान शहीद कयल मस्जिदुनि लाइ मुतबादिल जाइ ॾियण जो हुकुम। आपाशी खाते जी ज़मीनुनि ते अॾियल मस्जिदूं शहीद न करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट सखर बेंच ज़मीनुनि तां कब्जा छॾाइण लाइ ज़िम्मेवारी मिलियल ऑफिसर्स जी बदिलनि ते बि पाबंदी लॻाए छॾी। आपाशी खाते जी सेक्रेटरी खे मामले में मदाख़लत न करण जो हुकुम। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त हद दख़लनि वारे मामले में आपाशी वज़ीर मदाख़लत कंदो त उनखे बि तौहीने अदालत सम्झो वेंदो। सिंध सरकार ज़मीनुनि तां कब्ज़ा छॾाइण वारे केस ते ॿुधणी लाइ लार्जर बेंच जोड़ण बाबति अदालत सां राब्तो करे वरितो। एजी सिंध तरफ़ां दाख़िल दरख़्वास्त में केस सखर खां कराची मुंतक़िल करण जी इस्तदा। दरख़्वास्त में हाई कोर्ट सखर जो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जे उबतड़ करार। सिंध यूनिवर्सिटी के अगुणे वीसी फतेह मोहम्मद बुरफ़त के जबरी मोकल वारो हुकूमती नोटिफिकेशन गैर कानूनी करार। सिंध हाई कोर्ट हुकूमती वकील से मुखातिब थींदे चयो त जबरी मोकल वारो नोटिफिकेशन वापस वठो, बी सूरत में कलदम करार ॾिनो वेंदो। सिंध सरकार के वकील तरफा नोटिफिकेशन वापस वठण बाद फतेह मोहम्मद बुरफ़त उहदे ते बहाल। अदालती फ़ैसिले बाद टाइम न्यूज़ से ॻाल्हाईंदे फतेह मोहम्मद बुरफ़त चयो आहे त सिंध हाई कोर्ट जो लिखत में फ़ैसिलो मिलंदे ही चार्ज संभालींदुसि। गैर कानूनी नोटिफिकेशन ज़रिए जबरी मोकल ते रवानो कयो वियो हो। करप्शन के इल्ज़ामनि लाइ जुड़ियल जांच कमेटी सां बि सहकार करण लाइ तैयार आहे। अगुणे वज़ीर आज़म नवाज शरीफ के इश्तिहारी करार ॾियण वारी कार्रवाई 2 डिसेंबर ताईं मुलतवी। इस्लामाबाद हाई कोर्ट जो चवणु आहे त तसली करणी आहे त नवाज शरीफ के हुक्मनामे खां आगाह करण जी हर मुमकिन कोशिश कई वई। परदेही खाते अदालत में रिपोर्ट पेश कंदे चयो त नवाज शरीफ ॼाणी वाणी अदालत में पेश न थी रहियो आहे। अदालत इश्तिहारनि जी तामील कराईंदड़ ऑफिसर्स जा बयान रिकॉर्ड करण जो हुकुम ॾींदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। वज़ीर आज़म जो कोरोना की ख़राब थींदड़ सूरत हाल ते क़ौम के एतमाद में वठण जो फ़ैसिलो। इमरान खान अॼु क़ौमी राब्ता कमेटी के इजलास बाद हुकूमती कदम ते क़ौम के एतमाद में वठंदो। कमेटी इजलास में स्कूलन की बंदिश समेत अहम फ़ैसिलन जो इम्कान। सिंध हुकूमत जो कोरोना की पखेड़ में बाद सबब अॼु खां कारोबारी मरकज़ सुबुह 6 वॻे खोलण ऐं शाम 6 वॻे बंदि करण जो हुकुम। छंछर ऐं आचर ते कारोबारी मरकज़ बंदि रखण जो भी नोटिफिकेशन जारी। सरकारी ऐं ख़ानगी इदारनि में 50% स्टाफ मुक़रर हूंदो। दरगाहूं, थिएटर्स, सिनेमा, जिम बंदि रखण जो फ़ैसिलो। शादी हॉल्स तक़रीबुनि ते पाबंदी लगाई वई। खुलियल हंधनि ते थींदड़ तक़रीबूं राति 9 वॻे ताईं ख़त्म करण जो हुकुम ॾिनो वियो।
होटल्स में रुगो होम डिलीवरी ऐं पार्सल जी इजाज़त हूंदी। हुकूमती फ़ैसिले बाद शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह ज़ाइरीन लाइ बंद। कलंदर लाल शहबाज जी दरगाह अञा ताईं खुलियल। सिंध हुकूमत सब्ज़ी मंडियुनि में वॾी उमिरि जे शहरनि जी दाख़िला ते पाबंदी लॻाई ॾे। मास्क पाइणु लाज़मी करार ॾेई छॾियो। वापारियुनि कोरोना SOPs बाबति सिंध हुकूमत जो फ़ैसिलो मञण खां इनकार करे छॾियो। ऑल कराची वापारी इतिहाद जे चेयरमैन अतीक मीर जो राति 8 वॻे ताईं कारोबार जी इजाज़त ॾियणु ऐं हफ़्तेवार मोकल रुगो आचर ताईं महदूद रखण जो मुतालबो। कराची चैम्बर जे सदर शाहिद वोहरा हुकूमती ऐलान खे बहितर हिकमत अमली करार ॾींदे चयो आहे त आदतूं तब्दील करण जी ज़रूरत आहे। मुल्क में कोरोना विघे वधीक 48 मरीज़ हयातियूं विञाए वेठा। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद स्कूली ॿारनि खे कोरोना वायरस जी पखेड़ जो ज़िम्मेवार करार ॾींदे चयो आहे त समूरे मुल्क में कोरोना पखिड़िजी रहियो आहे। ॿार वबा जी पखेड़ जो सबबु बणिजी सघनि था। तालीमी इदारनि जी बंदिश जो फ़ैसिलो इत्तफ़ाक़ राय सां कयो। स्कूलनि जी बंदिश बाबति हतमी फ़ैसिले लाइ क़ौमी राब्ता कमेटी जो इजलास अॼु तलब। वज़ीर आज़म जी सदारत हेठि गॾिजाणी में तालीमी इदारनि जी बंदिश जे हतमी मंज़ूरी ऐं स्मार्ट लॉकडाउन समेत अहम फ़ैसिलनि जो इम्कान। इस्लामाबाद हाई कोर्ट शकी ट्रांज़ैक्शन्स केस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी उबूरी ज़मानत में 8 डिसंबर ताईं वाद करे छॾी। आसिफ अली ज़रदारी जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त में मंज़ूर। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में ठठो वाटर सप्लाई स्कीम में मुबैना करप्शन रेफरेंस ते बि ॿुधणी। आसिफ ज़रदारी हाज़िरी खां छूट लाइ दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। सेनेट जो डिप्टी चेयरमैन सलीम मांडीवाला भी जाली बैंक अकाउंट्स केस में जवाबदार नामज़द। नैब सलीम मांडीवाला जा शेयर्स मुंजमद करे छॾिया। एहतसाब अदालत तरफ़ां शेयर्स मुंजमद करण वारी नैब जे फ़ैसिले जी तौसीक़। नैब जो चवणु आहे त सलीम मांडीवाला जा SCCP में 31 लख रुपयनि जा शेयर्स मुंजमद कया विया आहिनि। रेफरेंस में PIA जो अॻूणो MD एजाज़ हारून बि जवाबदार नामज़द। नवाज़ शरीफ, इसाक डार, हसन नवाज़ ऐं हुसैन नवाज़ मथां पाकिस्तान अचण ते का बि पाबंदी नाहे। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ जो चवणु आहे त नवाज़ शरीफ संदसि नाठी ऐं पुट ॾेही अची बेगम शमीम अख्तर जी जनाज़े नमाज़ में शिरकत कनि। रियासती जबर वारी प्रोपागेंडा लाॾाणे ते बि सियासत करणु बराबरि आहे। तव्हां कंहिंखे बि बेवकूफ़ बणाए रहिया आहियो। नवाज़ लीग जे मरकज़ी तर्जुमान मरीम औरंगज़ेब जो चवणु आहे त बेगम शमीम अख्तर जे लाॾाणे खे 2 ॾींहं गुज़रण बावजूद बि शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज खे पैरोल ते आज़ादु नाहे कयो वियो। पंजाब सरकार जी बेहिसी अफ़सोसनाक आहे। सिंध में बल्दियाती चूंडूं न कराइण ते इलेक्शन कमीशन ऐं सूबाई हुकूमत खे तौहीने अदालत जा नोटिस जारी। सिंध हाई कोर्ट बल्दियाती चूंडुनि लाइ सिंध हुकूमत खे ॿीहर ख़त लिखण जी हिदायत करे छॾी। ॿुधणी दौरान दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख़्तियार कयो त तकबंदियुनि जो बहानो करे बल्दियाती चूंडुनि खे रोकियो वियो आहे। सिंध सरकार बल्दियाती चूंडूं न कराए 78 अरब रुपयनि जी सालियानी बजट गिड़काइण घुरे थी। अदालत ॿुधणी 15 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। छा तव्हां चाहियो था त वॾे वज़ीर खे तौहीने अदालत जो नोटिस सुम्हाणियो? सिंध हाई कोर्ट तरफ़ां 10,000 लेक्चरर्स खे टाइम स्केल न मिलण ते कावड़ जो इज़हार। सिंध हाई कोर्ट लेक्चरर्स खे 10 ॾींहनि में टाइम स्केल ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। ॿुधणी दौरान असिस्टेंट AG सिंध तरफ़ां मोहलत घुरण ते जस्टिस मोहम्मद अली मज़हर चयो त तव्हां मोंझारा पैदा करणु घुरो था त नतीजनि लाइ बि तयारु रहो। माण्हू सालनि खां धिका खाई रहिया आहिनि, तव्हांखे थोरो बि अहसासु नाहे। अदालत जो हुकुम वॾे वज़ीर ऐं चीफ सेक्रेटरी लाइ हो। तौहीने अदालत जी कार्रवाई लाइ तयारु रहो। सखर जी एहतसाब अदालत में सूबाई सलाहकार एजाज़ जखराणी ऐं ॿियनि ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासनि वारी रेफरेंस जी ॿुधणी। शाहिद ॼाणायल औरत मलिहा बयान रिकॉर्ड कराए छॾियो।
सूबाई सलाहकार एजाज जखरानी, अब्बास जखरानी, अब्दुल रज़ाक बहरानी ऐं ॿिया नामज़द जवाबदार अदालत में पेश थिया। ॿुधणी 9 डिसेंबर ताईं मुलतवी। अगुणो नेवल चीफ एडमिरल रिटायर्ड फसी बुखारी लाडाणो करे वियो। फसी बुखारी नैब चेयरमैन तौर भी जिम्मेवारियूं संभालियूं हुयूं। डीपलो पुलिस मुबैना क़त्ल थियल नारी गीता सोठड़ वाक़े खे आपघात करार ॾेई छॾियो। नारी जा साहुरा ख़ुदकुशी जा ज़िम्मेवार करार। SSP थरपारकर जी गीता केस जी फ़रियादी ऐं इल्ज़ाम हेठि आयल धुरिन सां मुलाक़ात। धुरिन पारां मामिलो निबेरण जी तस्दीक। SSP थरपारकर जो चवणु आहे त गीता सोठड़ जे ख़ुदकुशी जा ज़िम्मेवार संदसि साहुरा हुआ, तंहिं करे मथनि ॾंड मड़ियो वियो। सिंध सरकार औरतुनि सां जिनसी ज़्यादती जे केसिस में जवाबदारनि खे जल्द सज़ा ॾियण ऐं DNA नमूना हासिल करण बाबति नओं मुसविदो तयारु करे वरितो। असिस्टेंट एडवोकेट जनरल तरफ़ां सिंध हाई कोर्ट में ॿुधणी दौरान मुसविदो पेश। ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे जस्टिस मोहम्मद अली मज़हर चयो आहे त अहिड़ो निज़ाम जोड़ियो वञे जेको असांजे मुआशिरे सां ठहंदड़ हुजे। DNA जो जदीद निज़ाम लागू करियो ऐं जांच में टेक्नोलॉजी जे इस्तेमाल खे वधायो वञे। सिंध पुलिस जिनसी ज़्यादती जे केसिस में जांच वारे मामले ते तजवीज़ूं अदालत में पेश करे छॾियूं। पुलिस तजवीज़ ॾिनी आहे त ज़्यादती केस में मुतासिर जो नालो ॻुझो रखियो वञे। मुतासिरा औरत जो मुआइनो या औरत मेडिको लीगल ऑफिसर ज़रिए जुज़ा वरिता वञनि। पुलिस तरफ़ां कराची में रुगो 3 औरत मेडिको लीगल ऑफिसर्स मुक़रर हुजण जो इंकशाफ। अदालत में तजवीज़ पेश कई वई त समूरनि इदारनि में CCTV कैमरास लॻायूं वञनि त जीअं केस दाख़िल थियण में देरि न थिए। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में खौफ़नाक हादसा, औरत समेत 4 ॼणा फौत। मीरपुर ख़ास भरिसां उमरकोट रोड ते ट्रैक्टर ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियण जे नतीजे में लालू कोहली ऐं संदसि घरवारी मुस्मात रानी फौत। संदन पुट रमेश ज़ख़्मी। न्यू सईदाबाद में रिक्शा में कपिड़ो फासण सबबि नौजवान हिदायतुल्ला ॾेथो फौत। सिंधड़ी में कार ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर सबबि नौजवान हयाती विञाए वेठो। सिंध में रोलू कुतनि जो आज़ार घटिजण बदिरां वधी वियो। हिकु ॾींहं में नीगर ऐं नींगरी समेत वधीक 7 ॼणा ॾाढिजी ज़ख़्मी। दादू में बि 4 ॿारनि खे रोलू कुतनि ॾाढ़े विधो। ठुल बाडरे ऐं सिंधड़ी में हिकु केस रिपोर्ट थियो। मेहड़ में कुता ॾाहण जा वाक़िया वधण ते CMO समेत 8 UCs जे सेक्रेटरीज़ ख़िलाफ़ केस दाख़िल। STP अॻवान अल्ताफ़ जिस्काणी जे क़त्ल ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सॾ ते टंडोल हयार में रैली बाद SSP ऑफिस आॾो धरणो। SSP टंडोल हयार रुख़सार ख्वाबड़ जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी जी ख़ातिरी खां पोइ एहतजाज ख़त्म कयो। अस्सलामु अलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हवाले थियूं, तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।